असां हुकूमत पाकिस्तान के अपील था करियो तो जेका खतरनाक कोरोना है इनका भी 100 गुना ज्यादा खतरनाक व्याज ऐं जुआ जो कारोबार है। कोरोना का भी सख्त खतरनाक व्याज ऐं जुआ सरेआम हल रहियो है। करे तो तबई मौत थी सके तो, लेकिन व्याज जे करे केतिरा खानदान खुदकुशियूं करे विया, केतिरनि पंहिंजा घर नीलाम करे छॾियो, केतिरनि न्याणियूं वीचारियूं ईअं व्याज जे ज़ुमरे में हली वयूं, केतिरनि जा माण्हू इज़तूं लुटी वयूं। ही सरेआम कारोबार मुलवस यहूद नसारा 100% पाकिस्तान में कारोबार हला रहिया आहिनि ऐं 100% वरी इस्लामी जमहूरिया पाकिस्तान सां ताउन करे रहियो आहे। ही वज़ारत खज़ाना, ही स्टेट बैंक जो गवर्नर, ही वज़ारत तिजारत, हे इक़्तिसादी माहिर मुआशी जे नाले सां मुआशात जे नाले ते सॼे पाकिस्तान के व्याज में जे वबाल में वकोर दे छॾियो आहे। हे व्याज जो वबाल यहूदनि जो पसंदीदा कारोबार ऐं इस्लाम जो मुकम्मल हिन जी ममानत थियल आहे, मुकम्मल मना थियल आहे। इस्लाम जे मुकम्मल मना थियण जे बावजूद ये सरेआम हली रहियो आहे। हे बैंकूं, हे व्याजी इदारा, ही स्टेट बैंक, ही क़ौमी बचत स्कीमूं, ही पैसे वारा माण्हू, ही IMF, ही वर्ल्ड बैंक सरेआम यहूदनि जी नुमाइंदगी करे थी ऐं सरेआम हली रहियो आहे के रोकण वारो? बकरा सूरह बकरा 279 में वाज़े मौक़िफ़, वाज़े हिदायत इरशाद बारी ताला है, जेका भी व्याज जो कारोबार करे तो अल्लाह उनके रसूल सां ऐलान जंग करे थो, ऐलान जंग करे थो। ऐलान जंग जा लफ़्ज़ आहिनि। ए बैंकनि वारो, ए IMF, ए वज़ारत तिजारत, ऐलान जंग जा लफ़्ज़ आहिनि।